और नासिन घारे में डिप्टी कमिश्नर ठठो जी खुलियल कचहरी दौरान बदनज़मी पैदा थी वई आहे। अहिड़ी सूरत हाल खां पोइ डीसी ठठो वापस रवानो थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि रशीद पवार। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो वञा त घारो में डिप्टी कमिश्नर ठठो सरमद भगत पारां अवाम मसइलनि जे हल लाइ खुली कचहरी जो इंतख़ाब कयो वियो, जंहिंमें असिस्टेंट कमिश्नर मीरपुर साकरो नबी बख्श सोलंकी, टाउन चेयरमैन जाम एहसान जोखियो ऐं ॿियनि अमलदारनि जेके आहिनि उहा शिरकत कई। कचहरी दौरान शरीक में शहरीन वॾे अंग में शिरकत कई। पाणीअ जे बिजली ऐं सफ़ाई ऐं रोड ऐं ॿियनि बुनियादी सहूलियत बाबति पंहिंजा मसइला पेश कया। ज़रियनि मूजिबि कचहरी दौरान इंतिज़ामिया में बदनज़मी सबबि सूरत हाल ख़राब थी वई, जिते कुझु माण्हुनि विच में तकरार वधी वियो, मामले झेड़ो ताईं पहुची वियो। बदनज़मी वधण सबबि कचहरीअ जो माहौल ख़राब थी वियो और जंहिं डिप्टी कमिश्नर ठठो सरमद भगत कुछ देर कचहरी छॾे रवानो थी वियो। वाक़े खां पोइ इलाइक़े में कुछ वक़्त लाइ अफ़रा नफ़री पखिड़िजी वई, जॾहिं त शहरीन मुतालबो कयो त अहिड़ियुनि खुली कचहरियुनि खां बहितर इंतज़ाम कया वञनि त जीअं अवाम जा जेके मसइला आहिनि उहे ॿुधी सघजनि। ॿिए पासे तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त घारो जी जेका मेन नेशनल हाईवे कटरा उहो खोलण जे लाइ डीसी खे चयो वियो हो। उन खां पोइ जेको आहे माण्हुनि में पंहिंजा मसइला ॿुधाईंदे जेको आहे उहा बदनज़मी जेका आहे उहा पैदा थी वई, जंहिंखां पोइ जेको डीसी ठठो आहे उन जेको माण्हुनि जूं ॻाल्हियूं आहिनि उहे पिणु जेके समूरियूं उहे न ॿुधी सघियो। उन खां पोइ जेको आहे उहा खुली कचहरी छॾे जेको आहे अधु मां ई रवानो थी वियो आहे। जी रशीद पवार, महिरबानी जी।